डाउन फॉर द बिगिनर सेशन में अचो त हिन न्यूज़ के पढ़ूं ऐं हिन जी वोकेबलरी के समझूं। PAF पाकिस्तान एयरफोर्स ऑफिसर्स स्टाफ माना पाकिस्तान एयरफोर्स जा ऑफिसर्स ऐं स्टाफ टू कंट्रीब्यूट पंहिंजो हिस्सो मिलाईंदा। पाकिस्तान एयरफोर्स जा ऑफिसर्स ऐं स्टाफ टू कंट्रीब्यूट उहे हिस्सो मिलाईंदा टू दी कोरोना फंड में उहो पंहिंजो हिस्सो मिलाईंदा। पाकिस्तान एयरफोर्स जा ऑफिसर्स ऐं स्टाफ वारा कोरोना फंड में पंहिंजो हिस्सो मिलाईंदा या इन फंड में चंदो ॾींदा। दी पाकिस्तान एयरफोर्स PAF announced on Friday पाकिस्तान एयरफोर्स जुमे ते इहो ऐलान कयो that their officers and staff उन्हनि जा ऑफिसर ऐं स्टाफ वारा would contribute all आर पार्ट ऑफ देयर सैलरी उहे माना पंहिंजी सॼी पघार या पघार जो कुझु हिस्सो ॾींदा टू दी कोरोना वायरस रिलीफ फंड में। अकॉर्डिंग टू ए PAF प्रेस रिलीज पाकिस्तान एयरफोर्स जे प्रेस रिलीज मुताबिक इज एन अर्निएस्ट जेस्चर टुवार्ड्स ए नोबल काज त ही जेको पंहिंजो कोरोना वायरस में जेको असीं फंड ॾियूं था इहो हिकु आला मक़सद लाइ हिकु बहितरीन हिकिड़ो असांजो रवैयो आहे, इशारो आहे या रवैयो आहे। PAF डिसाइड्स टू कंट्रीब्यूट टू द कोरोना वायरस फंड पाकिस्तान एयरफोर्स फ़ैसिलो कयो आहे त उहे कोरोना वायरस फंड में पंहिंजो हिस्सो ॾींदा या कोरोना वायरस फंड में चंदो ॾींदा। चीफ ऑफ द एयर स्टाफ एयर चीफ मार्शल मुजाहिद अनवर खान विल चीफ मार्शल मुजाहिद अनवर खान जेको एयर चीफ आहे उहो विल डोनेट 1 मंथ सैलरी उहो हिकु मुकमल हिकु महीने जी पघार ॾींदो इन फंड में एस्टेब्लिश्ड बाय दी गवर्नमेंट जेको गवर्नमेंट जंहिंखे गवर्नमेंट क़ाइमु कयो आहे टू फाइट दी पेंडेमिक इन वबा सां विढ़ण जे लाइ। कीपिंग दी प्रीकॉशियस सिचुएशन ऑफ द कंट्री इन व्यू मुल्क जे गैर यकीनी सूरतहाल खे नज़र में रखंदे इट हैज़ बीन डिसाइडेड इहो फ़ैसिलो कयो वियो आहे एट द एयर स्टाफ लेवल ते दैट ऑल रैंक एंड फाइल ऑफ द PAF पाकिस्तान एयरफोर्स जो हर माण्हू विल कंट्रीब्यूट इन दी फंड में पंहिंजो हिस्सो ॾींदो या फंड लाइ चंदो ॾींदो। ऑफिसर्स ऑफ द रैंक ऑफ एयर कमोडोर जे लेवल जा ऑफिसर्स एंड अबव ऐं मथे वारा विल डोनेट देयर 3 डे सैलरी उहे माना 3 ॾींहंनि जी सैलरी ॾींदा हिन फंड में। ऑफिसर्स ऑफ द ग्रुप कैप्टन एंड द बेलो रैंक्स ग्रुप कैप्टन जा ऑफिसर्स ऐं हेठे रैंक वारा माण्हू विल डोनेट 2 डे सैलरी उहे माना 2 ॾींहंनि जी सैलरी ॾींदा टू दी नेशनल काज़ हिन क़ौमी मक़सद लाइ। नेशनल काज़ माना क़ौमी मक़सद लाइ। एयरमैन एंड सिविलियंस ही जेके एयरमैन आहिनि ऐं सिविलियंस आहिनि विल आल्सो गिव देयर 1 डे सैलरी फॉर दिस काज़ हिन मक़सद लाइ 1 ॾींहं जी पघार ॾींदा। डियर स्टूडेंट्स ही न्यूज़ आहे असीं पढ़ी चुका आहियूं। आई होप कि तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। डियर स्टूडेंट्स जेको असीं न्यूज़ पढ़ी आयासीं अचो तव्हांजी वोकेबलरी खे सम्झूं। नंबर वर्ड आहे कंट्रीब्यूट ग्रामर में वर्ब आहे। इंग्लिश में जी मीनिंग आहे डोनेट चंदो ॾियणु या पंहिंजो हिस्सो मिलाइणु हिन जी मीनिंग आहे। नंबर अर्निएस्ट माना एडजेक्टिव आहे ग्रामर में सीरियस सिंधी में संजीदा। जेस्चर नाउन आहे इंग्लिश में जी मीनिंग आहे इंडिकेशन माना इशारो। काज माना नाउन आहे काज इंग्लिश में जी मीनिंग आहे मोटिव सिंधी में मकसद। नोबल एडजेक्टिव आहे नोबल माना नोटेबल आला। प्रीकॉशियस एडजेक्टिव आहे मीन्स डेंजरियस या अनसर्टेन ॿई हिन जी मीनिंग अथसि खतरनाक या गैर यकीनी।
रैंक एंड फाइल माना आम माण्हू, एवरीबॉडी या कॉमनर्स। डियर स्टूडेंट्स, हाणे ही जेकी बि वोकेबलरी निकिती आहे हिन न्यूज़ मां या जेके प्रीवियस वीडियोज़ मां कोशिशि करे तव्हां उहो पंहिंजे रजिस्टर में लिखो, यादि कयो, उन्हनि खे यूज़ कयो, उन्हनि खे अंडरस्टैंड कयो। अगरि का ॻाल्हि सम्झ में नथी अचे तव्हां डिक्शनरी रेफर कयो, गूगल रेफर कयो, एंड हिननि वीडियोज़ में जेका भी वोकेबलरी है वो मुकम्मल तरह तव्हां यादि कयो ऐं हिननि खे पंहिंजे पैराग्राफ्स में यूज़ कयो। आई होप कि ही जेके वीडियोज़ आहिनि इहे तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद हूंदा। थैंक यू माय डियर स्टूडेंट्स।